वेलकम एक नाज़रीन ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं। कंदकोट ऐं भरपासे में मुसलसल बरसात सबब सूरत हाल इंतहाई ख़राब है। उन हवाले से अपडेट करण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है हफ़ीज़ मलिक। जी हफ़ीज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, कंदकोट ऐं भरपासे वारे इलाइक़नि में गुज़िरियल 14 कलाकनि खां वठी करे मुसलसल बरसात वारो वसकारो उहो जारी आहे। 5 ॾींहं थी विया आहिनि मुसलसल बरसात उहा हलंदड़ आहे। कंदकोट ऐं भरपासे जा जेके इलाइक़ा आहिनि उते केतिरा ई कचा घर उहे रही करे पठी करे पिया आहिनि ऐं जॾहिं त ॿारहड़ी जा जेके झूपड़ियूं आहिनि उहे बि रही पियूं आहिनि। कंदकोट शहर में गुज़िरियल 14 कलाकनि खां वठी करे मुसलसल तेज़ बरसात सबबि शहर जे मेन रोडनि ते पाणी जेका बीठल आहे। अहिड़ी रीति कंदकोट जा जेके मुख़्तलिफ़ माल आहिनि उन मालनि जे घिटियुनि में बि पाणी बरसाती बीठल आहे ऐं पाणी ग़रीब माण्हुनि जे घरनि में दाख़िल थी रहिया आहे। ग़रीब माण्हू हिकु त बरसात सबबि परेशान आहिनि, ॿियो जेको ही पाणी आहे ही पाणी जेका संदनि जे घरनि में दाख़िल थिए पियो आहे, तंहिं करे बि हू बेइंतिहा जो परेशान आहिनि ऐं ख़ासि करे दिहाड़ी कमाए दिहाड़ी खाईंदड़ तबिको गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी करे बेरोज़गार बणियल आहे ऐं हू पंहिंजे बचनि जे पेट पालण लाइ बि इंतिहाई मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ार रहिया आहिनि ऐं सिंध सरकार पारां डिप्टी कमिश्नर खे जेके फंड्स फराहम कया विया आहिनि उन्हनि बि कंहिं क़िस्म जी का लाभ अञा ताईं ग़रीबनि ताईं न रसी सघी आहे ऐं ग़रीब माण्हुनि खे न टेंट मिली सघिया आहिनि, न दवाऊं मिली सघियूं आहिनि, न खाद खुराक जो को सामान मिली सघियो आहे, न वरी दवाऊं मिली सघियूं आहिनि। ऐं जॾहिं त कंदकोट ऐं भरपासे वारे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि उहो कर खंयो आहे ऐं केतिरा ई माण्हू दवाउनि लाइ उहे पुकारे रहिया आहिनि ऐं ख़ासि करे ग़रीब जेको तबिको आहे हिन बरसात ग़रीबनि जे सूरनि खे अञा ई ॿीड़ो करे छॾियो आहे। जी।